कासिम जी त मूंखे का ख़बर कान थी पए। निभागो मुंहिंजी फोन ई नथो खणे। हाणे त निभागे फोन ई बंदि करे छॾी आहे। रहंदो टेंशन ॾियाराए छो थिए। दोस्त जाबिर, कासिम वरी हिन ॻाल्हि खां दोलार आहे त मतां तव्हां हुनखे वरी चाकर खान जे हवाले करे छॾियो। हा जाबर, जॾहिं त कासिम चाकर खान वारनि वटि कहे थो, कासिम ते चाकर खान वारनि वॾो ज़ुल्म कयो हो, पर तव्हां कासिम लाइ कुझु बि न कयो। कासिम खे हिन ॻाल्हि जो ख़ौफ़ हूंदो त मतां आदा चाकर खान जे ख़ौफ़ में अची मूंखे हुन जे हवाले न करे छॾे। अड़े मिथल, मां हुनजो भाउ आहियां, भाउ। जे मां हुन लाइ न सोचींदुसि त केरु सोचींदो। निभागो न जे ईअं दरबदर रहियो, कंहिंजे वर चढ़ी वेंदो, मारिजी वेंदो, पोइ मां छा कंदुसि। जॾहिं हिन मारिजी वियो पोइ त असांखे कातलनि जा पेरा बि कोन मिलंदा। निभागो जी ॻाल्हि खे सम्झे ई कोन थो। जाबिर, तूं परेशान न थी। कासिम ॿार न आहे, हू पाण खे संभाले वठंदो। यार कासिम सफ़ा वाइड़ो आहे, वात पटियो आहे। जन के थोरो बकुल हुजे हा न, मां वॾो भास मूंसां राब्तो करे हा। सीना बेगम, साईं जे हाज़िरी ते त तो सॼो ॾींहुं लॻाए छॾियो। सीना बेगम, पोइ सम्झां थी त तोखे देरि इन जे करे थी वई त तोखे पंहिंजी दोस्त रुखसार खे 5 लख जो पुॼाइणा हुया। मां उनखे 5 लख ॾियां या 50 लख, तुंहिंजे खज़ाने में त खोटी न आई आहे न, पोइ तूं छो थी सड़े? सड़ा मां कोन थी, पर छो मुंहिंजे सवालनि जा जवाब ॾियण में तूं बेज़ार छो थी? किथे तुंहिंजे दिलि में को चोर त नाहे वेठो? सुरत ॻाल्हि ॿुध, मां तुंहिंजे सवालनि जे जवाबनि जी पाबंद न आहियां। जो हर नंढी वॾी ॻाल्हि ते मुंहिंजी नानी बणिजी वेठी आहे। इहे अजाया सवाल न कंदी कर। मां तोखे ॿुधाए थी छॾियां, हिते तूं बि आज़ादु आहीं ऐं मां बि। इन जे करे ॿीहर मुंहिंजी माउ या नानी बणजण जी कोशिश न कजांइ, न त हसीना बेगम अहिड़ी त धमाल कराईंदई जो तुंहिंजे कननि जा पर्दा बि फाटी पवंदा। मां बि इहो ई त चाहियां थी त तूं पंहिंजा होश विञाए ऐं तूं पंहिंजे असली रूप में अच ऐं हिते धमालूं हण ऐं मां तोखे तय खाने में बंदि करायां। खातूं असांजो हाणे हिते रहणु ॾाढो मुश्किल थी वियो आहे। जेकॾहिं तूं असांखे दिलि सां इजाज़त ॾींदीअ न त असां हुन तरफ़ हलिया वेंदासीं। चाची, तव्हांजो हितां निकिरी वञण खां पोइ त सांवल जो शक अञा वधंदो। जेकॾहिं तव्हां ॾोही न आहियो न त पोइ तव्हांखे हिते रही करे सांवल जे किरोध खे मुंहुं ॾियणो पवंदो। चाची, हिन घर में त असांखे साह खणण बि ॾाढो मुश्किल थी वियो आहे। सांवल घर में पेर रखे थो त हैदर मुंहिंजे जो सफ़ा साह ई निकिरी थो वञे। ईअं थो लॻे ॼण मौत मुंहिंजे पुट जे मथां लामार ॾींदो थो अचे। तूं पाण बि त ॾिसी थी न भाॼे, सोट असांखे न मरण थोजे न जीअण थोजे। ईअं लॻे थो ॼण पुरसलात ते टंगियल हुजूं। अदा, मां तव्हांजे ॾुख खे सम्झां थी, पर जेको सांवल इन दर्द खां गुज़रे पियो न, शायदि तव्हांखे उनजो अंदाज़ो ई कोन्हे को। सभु सम्झूं था मां, सभु सम्झूं था। छा जवान भाउ जे विछोड़े खे विसारणु एॾो आसान आहे? जंहिं दर्द में सांवल गुज़रे पियो न, उनजो असांखे अहसासु आहे। रब थो ॼाणे त असांजा हे हथ साफ़ आहिनि, बेगुनाह आहियूं असां। बेगुनाह हूंदे बि मौत जे ख़ौफ़ में वकुरियल आहियूं भाॼाई। रब थो ॼाणे असांजा इहे हथ साफ़ आहिनि। अदा, पोइ इन मालिक ते रखो ऐं मालिक मुंहिंजो वॾो महिरबान आहे ऐं तूं ॾिसजांइ हिन मसइले जो कीअं न कहिड़े बि तरीक़े सां रस्तो निकिरंदो। अदा, अलाह करे ईअं ई थिए भाॼाई, को जान छुटे। असांखे पहिरियां ई शक हुयो सुकू, पर तूं
असांजी ज़बान ते इतबाह न पियो करी। तूं जो पंहिंजे सोट जे मथां अंधो भरोसो हुयो ऐं तूं असांखे दुश्मन पियो सम्झी। अरे तू चुप कर छोरा, हरू भरू हिन वीचारे खे वेठो तो पटियूं पटियूं पढ़ाई। हाय हिन वीचारे बेवस ऐं लाचार ऐं मासूम जे जिस्म खे वधीक ज़ख़्म न ॾे। अरे हिन जे फटनि में चौंकूं हणी हिनखे रतो रत न कर बाबा, रतो रत न कर। ॻाल्हि सौट जी या गद्दारी जी नाहे। हू केतिरे हद ते कमीण पाई ते लही ईंदो हिन जो मूंखे अंदाज़ो हुयो जॾहिं मूं तव्हां सां मिटी कई, पर रईस चाकर ख़ान मां मूंखे इहा उमेद न हुई। जॾहिं मां उते वयुमि त मूंखे सौट कासिम सां आख़िर मिलण छो न ॾिनई। इहा ॻाल्हि त मूंखे सम्झ में ई नथी अचे। सच में चाकर ख़ान उतां कासिम खे भॼाए छॾियो हूंदो। उते रखीसि न वारे तारा गोल तारा। सोरा न पक सम्झ, पत्थर ते लीक न पर लोह त लीक सम्झ। हाणे इहो जेको कासिम आहे उतां फिर करे निकितो या चाकर ख़ान हुनखे भॼाए कढियो। बाबा जेको हुयो चाकर ख़ान तो वॾो थियाणो मल्ला बाबा, वॾो थियाणो मल्ला, पहिरे जोड़ जो मल्ला। ख़बर अथई इहो छा थो करे? असांजे गंदे खून में पंहिंजा हथ रंगण नथो चाहे। इहो चाकर ख़ान सभिनी खे वेढ़ाए वेढ़ाए तबाह करो। हाणे उतां जो कासिम फुर करे निकिरी वियो आहे ऐं मूंखे पूरी पूरी पक आहे खणी जो वलूअ जो कातिल कासिम ई आहे। पर ॿुधाए छॾियई त हथ पोयां आहिनि चाकर ख़ान जा ई अथई। हाणे हुनखे आज़ादु करे छॾियोसि। हा ठीकु आहे त हाणे जीअं पलांद में तूं कासिम खे मारे ऐं जाबिर वरी ए तोखे मारे, हाणे जॾहिं मुड़ुसु मरंदा या कुसंदा त पोइ चाकर ख़ान खे ने जाबलू बकर जाबिर जो ॻातो मरण में ॾाढी आसानी थी। सोरठी इहे उहे ॻाल्हियूं आहिनि जेके तुंहिंजे ज़ख़्मनि खे ताज़ा करे छॾींदियूं। ये ॻाल्हियूं मूंखे तोखां पुछण त न घुरिजनि, पर मां छा कयां, मजबूरी आहे, पुछण बि ज़रूरी आहे। साईं, मां तव्हांजी का बि ॻाल्हि दिलि में नाहे कई, पर जे पोइ बि तव्हां मुंहिंजी दिलि दुखाइण चाहियो था त मां हाज़िर आहियां। सोरठ कूड़ खां हटी करे ॿुधाइजांइ, शादी खां पहिरियां तुंहिंजे सोट हैदर सां कहिड़ा वास्ता हुया? साईं, छा तव्हांखे मुंहिंजे किरदार जे मथां शक थियण लॻो आहे? सोरठ तूं ग़लति पई सम्झी। कसम सां मूंखे तुंहिंजे किरदार जे मथां शक न आहे। मां इहो सोचे बि नथो सघां। पोइ इन सवाल पुछण जे पोयां तव्हांजो कहिड़ो मक़सदु आहे? सोरठ तुंहिंजो भाउ सांवल शहमीर जे क़त्ल जे करे ॾाढो परेशान आहे। उनजो सिधो सिधो शक हैदर जे मथां आहे ऐं मूं इन्हनि जा ताल्लुक कॾहिं बि सोट वारा न आहिनि ॾिठा। हमेशह सदाई पाण खे भाइरनि वांगुरु सम्झंदा हुया। मूंखे इहो थो लॻे त असांजी शादी खां पोइ उन्हनि जे विच में इख़्तिलाफ़ पैदा थिया। इन जे करे ई हैदर पंहिंजो ॻोठु छॾे अची हिते रहियो ऐं मां इहो थो सम्झां त हैदर खां तुंहिंजो रिश्तो खसिजी वञण जे करे कावड़ त फितरी अमल आहे ऐं हैदर उन हद ताईं वेंदो। इन ई ॻाल्हि जो मूंखे गुमान आहे त किथे तव्हांजे विच में एतिरी गहराई बि हुई जो हैदर एॾो सख़्तु क़दम खयो। हैदर अदा जो कातिल आहे या नाहे इहा मूंखे नाहे ख़बर, पर साईं मां कसम खणी चवां थी त मां हैदर खे सिर्फ़ु पंहिंजे भाउ जे नज़रनि सां ई ॾिठो आहे।
ऐं जॾहिं मां अकेली थींदी हुयमि त इहो ई सोचींदी हुयमि त जे अदा वारा मुंहिंजी हैदर सां शादी कराईंदा त मां पंहिंजे ज़मीर खे कीअं मुतमिन कंदमि। बाबा अॼु राति बुटू ॿधी इन जाबर खे लेटायूं त मुंहिंजो पलांद बि पूरो थी वञे ऐं मुंहिंजे हथनि जी खारिस बि घटि थी वञे। अरे तुझे बुत जी ख़र्च त जाबर लाहे छॾी आहे, बाक़ी तुंहिंजे हथनि जी ख़र्च उहा बि लाहे छॾींदासीं। पर कॾहिं अदा सब्र कर छोरा, सब्र कर। हाणे मूंखां सब्र कान थींदो। जेकॾहिं तव्हां साथ ॾिनो त वाह वाह, न त मां अकेलो ई कासी आहियां। अरे मूंखे ख़बर आहे मूंखे त तूं वञी उठ खे लेटाईंदी। अरे उन ॾींहुं बि पादर खाई वरी अची घर पहुते माणे वटि। पर मां त अकेलो हुउसि न, हू ॿ टे ॼणा हुआ। बाबा हिन बाग़ जो पलांद वठणो पवंदो, न त ही त मुंहिंजी ज़िंदगी ज़ाहिर करे छॾींदो। मूं सिकूअ जे दिलि में चूंडी लॻाए छॾी आहे। जंहिं ॾींहुं बि ॾिसंदासीं न त हिन सिकूअ ऐं जाबर जा हिक ॿिए जे ॼुंडनि में हथ आहिनि, त पोइ उन वक़्त जो फ़ाइदो वठी असीं कंदासूं जाबर खे वड़े तारा गोल तारा। पोइ जाबर पंहिंजो होश वञाए हणंदो सिकूअ खे सिधी बंदूक। कमु ई तमामु। ओ इन जाबर सिकूअ जो छा थींदो? इन जाबर खे त कंदो चाकर ख़ान पूरो, बाक़ी सिकू विकूअ खे पुॼण जे लाइ त तव्हां बि लाइक़ु आहियो न। मां हर वक़्तु परेशान रहंदी हुअसि ऐं इहा ई दुआ घुरंदी हुअसि त हे मुंहिंजा मालिक मुंहिंजो रिश्तो खून भाउ में कंहिं दुश्मन जे दर ॾेई छॾनि ऐं जंहिंखे मां भाउ सम्झंदी आहियां उन जे साम्हूं मां कुंवार बणिजी कीअं वेही सघंदसि। बसि पोइ मालिक साईं मुंहिंजी दुआ ॿुधी ऐं तव्हांजो रिश्तो मुंहिंजे दर ते अची वियो। सरोड़ मूंखे माफ़ कर, मां तुंहिंजी दिलि दुखाई आहे। मुंहिंजो मक़सदु तुंहिंजी दिलि दुखाइणु न हुयो। छा कयां इहो पुछणु ज़रूरी हुयो। इन जे लाइ जो मां इहो अंदाज़ो लॻाइण पियो चाहियां त आख़िर हैदर वटि ॿियो कहिड़ो मक़सदु थी सघे थो इन कमु करण जो। मूंखे नथो लॻे त सोट हैदर ऐं चाची एॾा ज़ालिम थींदा ऐं अदा खे खाधे में ज़हर ॾींदा। मूंखे नथो लॻे ईअं। खणी जे सोट कावड़ में आयो बि हुजे पर इन क़त्ल में चाची हुनजो साथ कॾहिं बि नथी ॾेई सघे। चाची असांखे पंहिंजे औलाद वांगुरु भायो आहे, पर अदा सांवल खे चाची जी उहा ममता छो नथी नज़र अचे। जॾहिं असां ॿार हुआसीं न ऐं अम्मा गुज़ारे वई हुई त चाची असांखे माउ बणिजी पालियो हुयो। सरोड़ मां सांवल खे सम्झाए वठंदुसि। ऐं ख़ुदा कंदो त असां असल कातिल खे वाइखो करे वठंदासीं। हसीना बेगम अदा सां कांटेक्ट न पियो थिए। मां चयुमि तव्हां खां पुछां मता तव्हांखे कुझु ख़बर हुजे। हुन सां राब्तो नथो थिए त मां छा कयां? बेगम हो तव्हां ॾे फ़ोन कंदो आहे न। मां चयुमि तव्हांखे मता ख़बर हुजे इन करे तव्हां खां पिया पुछूं। उहो कम्यूनो जंहिं बि नंबर तां मूंखे कॉल कंदो आहे न उहो नंबर मां ब्लॉक करे छॾींदी आहियां। भला उहो नंबर तव्हां मूं ॾे मोकिलियो त मां ट्राई करे ॾिसांसि। मां तुंहिंजी का ज़र ख़रीद कनीज़ न आहियां जो हेॾां जा नंबर होॾे मोकिलींदी वता। नाराज़ छो पई थी? मां तव्हां खां नंबर इन करे पियो वठां त जीअं मां हुन जी बेइज़ती कयां जे तव्हांखे परेशान न करे। हसीना बेगम खे परेशान करण वारा मरी खपी विया। तूं मुंहिंजो घणो खुट खुद कर। वञी पंहिंजे भाउ खे ॿी जाइ ते ॻोल्ह। हा जावेर ॿीहर मूं वटि तुंहिंजी कॉल न अचणु घुरिजे। जेकॾहिं तो बि पंहिंजे भाउ वांगुरु मूंखे ब्लैकमेल करण जो सोचियो त यादि रखजांइ
तुंहिंजो लाश दफ़नाइण वारो कोई बि न हूंदई। मालिक साईं ख़ैर कजे, किथे निभागी मुंहिंजे भाउ खे दुख त नाहे करे छॾियो। जबर जेका औरत हवेली में कैद आहे छा उहा एॾी ख़तरनाक थी सघे थी? मिठल तोखे शायदि इहा ख़बर कान्हे का, उहा अहिड़ी त ख़तरनाक औरत आहे जेका मिल्कत जे करे पंहिंजे मुड़ुस खे माराए सघे थी ऐं पंहिंजे अॻियां पुट खे ज़हर ॼाराए सघे थी। उहा असांखे बख़्श कंदी? उहा मुंहिंजी सोच खां वधीक ख़तरनाक आहे। हुन जी पहुच केसे ताईं आहे उहा मूंखे ई ख़बर आहे। मुंहिंजे भाउ हिन नांगड़ सां वेर विझी तमामु ग़लति कमु कयो थी। उहा कंहिंखे बि कान बख़्शींदी मिठल, कंहिंखे बि कान बख़्शींदी। वॾी ॾाइण आहे। कादर मूंखे इहो ॿुधा, आख़िर तव्हां सभई मूंसां छा था करणु चाहियो? बाबा मां चाहियां थो त अॼु तोखां सिगरेट सर करायूं, सम्झी? बाबा मोर इहो तयारु थियल सिगरेटड़ो त ॾे। न न मां वारी न आहियां। अचे करारेड़ा अची वेंदा। अरे करे चादा पियो। जो गंदो सिगरेट मुंहिंजे वात खां परे कर। अरे तो असांजो ठहियल सिगरेट विञायो आहे। अरे तूं पाण खे सम्झी जा थो, तोखे हिन जा पैसा भरणा पवंदई कासिम। वॾा तलाशी वठुसि। अरे हा बाबा वठुसि तलाशी, ऐं सॼी कमीज़ खे तलाशी कयो। जेकॾहिं कुझु न मिले त कमीज़ लायोसि, उहा विकिणे ऐं वज़म पाणी वठी अचो पंहिंजो। हिते रखीसीं न, कमु थी वियो। हिन मां कुझु ॾींहंनि जो वज़म पाणी निकिरी वेंदो पंहिंजो बाबा। कादर मां चाहियां थो मुंहिंजो मोबाइल वापसि रखा खीसे में। मोबाइल रख मुंहिंजो वापसि खीसे में रख। हिन मोबाइल में मुंहिंजी डेटा पियल आहे ऐं कुझु तस्वीरूं आहिनि। मुंहिंजो कम जो सामान पियल नंबर अथसि। मुंहिंजे ॿिए खीसे वटि अथव, उहे कॾहिं खपायो। रख मोबाइल वापसि। नको चढ़िया चऊं जा ये भली पिया हुजनि, ॿिए दफ़े कमु ॾींदा। वॾा ॿिए खीसे में बि माल अथसि, लॻे थो। अरे बाबा मोर मां वारी फुकरा आहियूं, ज़ालिम न आहियूं, पर ॿीहर जो नुक़सानु कंदो न त पोइ ॿियो खीसो बि घुरींदासीं। फिलहाल त गुज़ारो थी वियो न पंहिंजो। उथो अचो वज़न पाणी निकिर। कुते वेठोसीं असां अचूं था, ठीकु आहे? कादर ओ कादर मोबाइल मुंहिंजे कम जी आहे, ॿुधो। अरे बता मौली वञ मां वारी मार कोई त आज़ादु थियां। पोइ मां तव्हां सभिनी खे ॿुधाईंदुसि ऐं तव्हांजो अहिड़ो असरु कंदुसि, अहिड़ो असरु कंदुसि जो तव्हां खां सुल्फी सरकण बि विसरी वेंदी। पोइ तव्हांखे ख़बर पवंदी त कासिम कहिड़ी बला जो नालो आहे। छॾींदोसीं मां बि कोन जेसीं वॾे वारा मोटी अचनि। वॾी ॻाल्हि आहे बाबा, छा मिली छा जलाब। हाणे साईं उहो त को सिकू खान आहे जंहिंजे घर में पाणी पीअण जे लाइ वटो बि कोन। उहो साईं खान साहिबु तव्हां ते ॾमरियो थो वठे। बाबा तव्हांखे जो कुते वारो ईअं चोरीअ चक हणे, तव्हांखे मां इहो इतला ॾियणु आयो आहियां। बाबा इन तरफ़ वॾियूं अखियूं खोले रखो, वॾियूं अखियूं। मुंहिंजूं नज़रूं हर तरफ़ खां खुलियल नंढा। इहा बि ॻाल्हि आहे त मुंहिंजे वात में रत भरियल आहे, पर मुंहिंजी अखियुनि में तांडा आहिनि, तांडा। न सिर्फ़ सिको थे, बल्कि जाबिर तव्हां ते बि मुंहिंजूं नज़रूं आहिनि हर तरफ़ खां। पर रावल जो नाहक वायल खून मूंखे सुकून जी निंड सुम्हण ई नथो ॾे।
कुछ अरसे जे लाइ तव्हांजे मसलनि में छा उलझल रहियसि तव्हां सम्झो त मूंखां अधे रावल जो खून विसरी वियो आहे न रोंदा न जंहिं ॾींहुं मुंहिंजे हथ में पका सबूत आया ऐं जंहिं ॾींहुं को पको गवाह मुंहिंजे साम्हूं आया जंहिंजो मूंखे इंतज़ारु आहे उन ॾींहुं मां उन हर माण्हू जूं वाछूं चीरे छॾींदुसि जंहिंजा हथ मुंहिंजे भाउ जे खून में रंगियल आहिनि। बाबा 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 से मूंखे ॾियो इजाज़त मां हला दरअसल छा आहे त उहो सिकू चए पियो त इहो कासू भॼी निकितो आहे या चाकर खान हुनखे भॼाए कढियो आहे तो इहो तव्हांखे मां इतला ॾियण आहे। बाबा वल्लू ॼाणे कातिल ॼाणे ऐं सिकू ॼाणे या कासिम ॼाणे इन्हनि मसइलनि में मुंहिंजो छा बाबा बाबा असांखे त सिर जेदार खपे बाबा मूंखे छा सिर जेदा सिर जेदा ॿियो मिड़े सोच दिलावर जी सर तव्हां सॾु थियो हुननि जो ज़ोर लॻो पियो आहे पुट त शादीअ जी तारीख़ ॾियो। पुट माणे जो ज़ोर आहे त पहिरियां असां सिकू जो निकाह कंदासीं हाणे ॾिसूं त केरु थो कटे। बाबा ही जुआ जी बाज़ी त न आहे न जो हार ऐं जीत जी वेही ते ॻाल्हि कयूं। अदी जो निकाह थियल आहे जेकर उतां हाणे निकाह टोड़ाईंदासीं या अदी खे तलाक ॾियारींदासीं त पूरो ॻोठ असांजे मथां खिलंदो। इन जे करे चवां थो असांजी इज़त इन में ई आहे त उन्हनि खे शादी जी तारीख़ ॾेई छॾियूं। पुट जेकॾहिं पारस जी शादी कराए हुनखे वठी विया न त तोखे सुहिणीअ जो रिश्तो कॾहिं बि कोन ॾींदा। अम्मा मां बि तोखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए थो छॾियां सोनी सां शादी करणु मां बि नथो चाहियां। सोनी मुंहिंजी तबियत ते भेत अचे ई कान थी। जेकॾहिं असां ॿिन्ही जी शादी थी वई न रोज़ रोज़ पिया झेड़ो कंदासीं ऐं तुंहिंजो सॼो घर जनम बणिजी वेंदुई। पोइ इन खां भलो न आहे त मां सॼी ज़िंदगी कुंवारो हुजां। तूं सही थो चई पुट हू दादली जी धीउ आहे हिन घर में त टांडो तो दुखाईंदी न। हिते अचण खां पोइ हुनजी तबियत में बि सुधारो अची वेंदो। अम्मा तूं मूंखे छॾे ॾे अदी खां पुछा करे ॾिस जेकॾहिं ही शादी करण जे लाइ राज़ी आहे त पोइ उन्हनि खे तारीख़ ॾेई ऐं रुंडे वारनि जे घर परणाए ॾियो। पोइ अदी जा जेके नसीब। छो त हाणे तव्हांजो हिन औताब ते ॾियणु हराम हूंदो। राति ॾींहुं हिकु कयो पर कंहिं बि सूरत में मूंखे या माई कुलना उनजो भाउ ॿाहिरि कासो हर सूरत में हिपे घुरजाए। किन ॾींहंनि में तव्हांखे उन्हनि खे हथु करणो आहे ॿी सूरत में तव्हां मुंहिंजे साम्हूं न अचिजो। हिननि खे हथु करण जे लाइ मां तव्हांखे उहे सभु इख़्तियार ॾियां थो। जंहिंजी टंग भञणी आहे भञो जी बाह भञणी आहे भञो पर हर सूरत मूंखे ये टई माण्हू इते घुरजनि। परहेज त वॾी कावड़ में वियो आहे दिलावर खान। हाणे त बाबा साईं जे तरफ़ां बि पाण खे पूरी इजाज़त मिली वई आहे। दिलावर खान हाणे कंहिंसां बि रख रखा न कजांइ। हाणे त धमाल वॼंदी धमाल। सोचां थो त इहा पहिरीं धमाल किथां शुरू करियां ऐं यार धमाल जो आवाज़ ॿुधी असां लकण शुरू थियनि लकण। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।